पैसनि जो मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ नालो। इबादत गाह में ॾींदासीं त चंदो, मज़ार में ॾींदासीं त नज़रानो, स्कूल में ॾींदासीं त फीस, ख़रीदारी में ॾींदासीं त मुल्ह, वलीमे में ॾींदासीं त सलामी, जे बैंक में ॾींदासीं त कैश, जे मोबाइल में ॾींदासीं त बैलेंस, जे कमकार में ॾींदासीं त मज़दूरी, जे मुआहिदे में ॾींदासीं त बयानो, जे रमज़ान में ॾींदासीं त फितराणो, जे ईद में ॾींदासीं त ईदी, जे ॿार खे ॾींदासीं त ख़र्ची, ग़रीब खे ॾींदासीं त सदको, मिसकीन खे ॾींदासीं त ज़कात, फ़क़ीर खे ॾींदासीं त ख़ैरात, अमीर खे ॾींदासीं त हदियो, दोस्त खे ॾींदासीं त मदद, हुकूमत खे ॾींदासीं त टैक्स, दुकानदार खे ॾींदासीं त बिल, नौकर खे ॾींदासीं त पघार, बैंक मां वठंदासीं त कर्ज़, बस वारे खे ॾींदासीं त किरायो, बदमाश खे ॾींदासीं त भतो, बेरे खे ॾींदासीं त टिप, डॉक्टर खे ॾींदासीं त पर्ची, एजेंट खे ॾींदासीं त कमीशन, सरकारी मुलाज़िम खे ॾींदासीं त रिश्वत, मुर्शिद खे ॾींदासीं त ॾन, मंगणहार खे ॾींदासीं त घोर, इमाम बारगाह में ॾींदासीं त न्याज़, मंदर में ॾींदासीं त परसाद, ख़ुशी में ॾींदासीं त तोहफ़ो, ग़मी में ॾींदासीं त